नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भलीकार ऐं यहाँ बिशार हसुमरो नज़र विझंदासीं ख़ासि ख़बरनि ते। सदर डॉक्टर आरिफ अलवी इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन ऐं समूंड पार पाकिस्तानियुनि बाबति इलेक्शन तरमीमी बिल सही करण खां सवाइ वापसि करे छॾियो। सदर जो चवणु आहे त EVM ऐं समूंड पार पाकिस्तानियुनि जे वोटिंग वारे मामले ते हू हिकु ॾहाके खां वधीक अरसे खां लाॻापियल आहे। समूरियुनि हुकूमतुनि पार्लियामेंट ऐं सुप्रीम कोर्ट में इन मामले जी पैरवी कंदो रहियो आहे। पार्लियामेंट जे गॾियल इजलास में इलेक्शन तरमीमी बिल ते ॿीहर गौर कयो वञे। टेक्नोलॉजी जो इस्तेमालु चूंड अमल में शफ़ाफ़ियत आणणु, समूंड पार पाकिस्तानियुनि जी शिरकत, सियासी एतमाद जी फ़िज़ा क़ाइमु करणु ऐं विर्छ वारे अमल खे घटाइण में मददगार साबित थींदो। बलोचिस्तान जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में मानसून जी बरसातुनि तबाही मचाए छॾी। सिबी, हरनाई, डेरा बुगटी ऐं ॿिनि इलाइक़नि में बरसातूं। PDA में मूजिबि कट मंडी वटि ॿोॾ जी पाणी में वेन लुड़ी वई। 5 ॼणा फ़ौत, वेन में ॿारनि समेत 15 ॼणा सवार हुआ। हरनाई ऐं संजावी जा रोड ट्रैफ़िक लाइ बहाल कया विया। उत्तर ऐं ओभर बलोचिस्तान में वधीक बरसातुनि जो इम्कानु आहे। असां ऑन साइट दौरे ऐं पाकिस्तान जे ग्रे लिस्ट मां निकिरण वारे अमल जी कामयाब ऐं जल्द पुॼाइण जा मुंतज़िर आहियूं। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जो बयानु। संदसि चवणु आहे त हीअ गॾियल क़ौमी कोशिशुनि ऐं समूरनि स्टेक होल्डर्स जे मफ़ादनि जी मुकमिल भाईचारी जो नतीजो हो। हुकूमत मईशत खे मज़बूत बणाइण ऐं मालियाती शुबे में सुधारनि जे आकारी अंदाज़ खे जारी रखण लाइ पुरज़म आहे। सिंध ऐं पंजाब खां पोइ वफ़ाक़ी गादी वारे शहर इस्लामाबाद में बि बाज़ारूं राति 9 वॻे ताईं बंदि करण जो फ़ैसिलो। DC पारां जारी कयल नोटिफिकेशन मूजिबि शादी हॉल्स राति 10 वॻे ताईं बंदि थींदा। रेस्टोरेंट्स ऐं होटल्स राति 11:30 वॻे बंदि थींदा। पाबंदी 2 महीननि ताईं जारी रहंदी। जाफ़राबाद में पुलिस चेकपोस्ट ते हमिलो। 2 पुलिस एहलकार शहीद। कैदी शाग चेकपोस्ट ते हथियारबंदनि जी फायरिंग में सिपाही बाबल कुंडराणी ऐं मोहर बेराणी शहीद विया। वाक़े खां पोइ पुलिस जी नफ़री वाक़े वारे हंधि पहुची वई। इलाइक़े खे कड़ो सर्च ऑपरेशन जारी। ऐं रीजनल इलेक्शन कमिश्नर सखर डिवीज़न में मकानी चूंडनि लाइ फ़ौज ऐं रेंजर्स मुक़ररु करण जो मुतालबो करे छॾियो। रीजनल इलेक्शन कमिश्नर जो सूबाई इलेक्शन कमीशन खे ख़त में चयो वियो आहे त पुरअमन ऐं शफ़ाफ़ चूंडनि लाइ पाक फ़ौज ऐं रेंजर्स जे मुक़ररी लाइ लाॻापियल इदारनि सां राबितो कयो वञे।